कनकोट शहर जे सनम शेख आसिफ मीरानी से प्यार जो परणो कंदड़ जोड़े एसएचओ रोहिड़ी ज़ियाद नूनारी खिलाफ दाहिंदे आला ऑफिसरनि खां जानी माली तहफ़ुज़ फराहम करण की घुर कई है। सनम शेख दाहिंदे चयो आहे त ज़ालिम एसएचओ ज़ियाद नूनारी काफ़ी सालनि खां दोस्ती रखण लाइ तंग कंदो रहंदो हुयो ऐं मुंहिंजे भाइरनि ऐं भेनरुनि खे वालदा खे पैसा ॾेई मूं सां ज़बरदस्ती घर में दाख़िल थी ज़िना कंदो रहंदो हुयो। आख़िर मां मौक़ो तलाश करे हाणे घरां भरी पंहिंजे पाड़े जे नेक इंसान आसिफ अली मीरानी सां शादी कई आहे। शादी की खबर बुधी एसएचओ रोहिड़ी ज़ियाद नूनारी ॾमे थी पियो आहे ऐं मुंहिंजे मुड़ुसु आसिफ मीरानी के घर जो समूरो सामान अलतल बुहारे खणी वियो आहे ऐं हाणे असांखे ॻोल्हे मारण की कोशिश में आहे। असांजी वसवारनि बाला ऑफिसरनि आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणो डीआईजी पीर मोहम्मद शाह सखर एसएसपी अमजद शेख रोहिड़ी ज़ियाद नूनारी जे शर खां बचायो वञे ऐं जानी माली तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कूड़ा दाख़िल करायल केस ख़त्म कया वञनि। एसएचओ ज़ियाद खे पुलिस की नौकरी मां बरतरफ़ करे केस दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।